वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिल ग़दा आए मुझा मिस्कीन मारू रात ॾींहुं हलाल जी रोज़ी कमाइण वारो तव्हां ते ख़ुदा जो केतिरो कुर्बा मदीने वारे मीर जो केतिरो कुर्बा गौर सां ॿुधो मुझे बेनियाज़ रब जो क़ासिद जिब्रील आयो ओ मुझा महबूब मुस्तफ़ा ओॾा दुनिया जे सरदारनि जो क़ासिद अची रहियो आहे एॾा मां अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां दुनिया जे सरदारनि जे क़ासिद जो न्यापो आहे त मुझा महबूब हिन सहाबा के परे कर पर मुझे रब जो न्यापो आ मुझा मुस्तफा मां अल्लाह जे ज़ात खे इहो सहाबा जो झुरमटो वणी रहियो आ भले जो इन्हनि जा कपड़ा मेरड़ा हन भले जो इन्हनि जे जिस्म मां पघर वही रहियो आ भले जो इन्हनि जे कपड़नि खे चतियूं लॻियूं पयूं हन पर मां अल्लाह ॾिसी रहियो हां इन्हनि जे दिल में सुबुह ऐं शाम मां अल्लाह जे ज़िक्र जी तवार मौजूद हूंदी आहे ऐ मुझा मुसलमान भा गौर कर मुझे सुने बेनियाज़ रब मुझे मदीने जे मीर के फरमायो हे सरदार अचन या न अचन मुझा मुस्तफा तुझे शान ते कोई फर्क पवण वारो नाहे मां अल्लाह इन्हनि जे अचण सां राज़ी न आहियां पर जेके हे सादिड़न कपड़न वारा गरीब हे मेहनत मजूरी करण वारा मिस्कीन तुझे चैनी तरफन खा वेठा हन जियां आसमान ते चंड तारन में ठहंदो आ मुझा मुस्तफा मां अल्लाह जे आॾो तू मुस्तफा पंहिंजे सहाबन में ईअं ई सुहिणो मां रब खे लॻी रहियो आहे ऐ मुझा दोस्त अजीज गरीबन जे हक में अल्लाह पाक कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई तो मुझा महबूब मुस्तफा ये जेके सुबह शाम जिक्र था कन हारी मजदूर मिस्कीन तू एतिरो त खुश नसीब जने हरड़ो तो हलाई रुगी हरड़ो भी हलंदो रहे रब जो जिक्र भी हलंदो रहे ऐ मिस्कीन मजदूरी करण वारा मजदूरी पे हलंदी रहे अल्लाह जो जिक्र भी हलंदो रहे हारड़ी बनीअ ते पहुचंदो आ जेडी मतलब पहिरी ओड़ ॾींदो आ छा चवंदो आ आसरे अल्लाह जे जवाब दे छा चवंदो आ आसरे अल्लाह जे बिजड़ो छटींदो आ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुझा अल्लाह से तुझे हवाले पानी जे हवाले बिज करे वींदो आ अजीज़ाने मर मुझे करीम रब जो प्यार मुझे करीम रब जो कुर्ब हर उन शख्स सां गॾु हूंदो आहे जेको पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जी रोज़ी कमाए पंहिंजे बचड़नि ताईं पहुचाईंदो आहे जिया तू जमीन में हलाल जी रोजी तो कमाई खुदा करे कदे हिन नौजवान फौजन जी नौकरी अखन सा वनी दिसी अची त तोखे खबर पवे की हुकुम जा पाबंद हुंदा हन सुबह जो सीओ साहब हुकुम करे छडियो ए 100 कुर्सियों हिते लगाणियूं हन ब टे कलाक नौजवान मेहनत करे कुर्सियों लगाईंदा हन इंतजार कंदा हन त केडी मल तो सीओ साहब अचे ऑफिसर साहब के अर्ज कयो साईं टेंट तैयार आ परी उते ही वेही ऑर्डर करे छडे इनके पटियो वने इनकार न कंदा हन इए भी कोन चवंदा हन लगरायूं छाजे ला वयो खणायूं छाजे ला थियो वजन खणी तैयार करे परी सलूट कंदा हन साईं सा पांजो कम करे छडियो अजीज़ाने मन हकीकत में ज़ाहिरी तौर ते इहा पांजे ऑफिसर जे हुक्म के ओबे करणो आ मगर अल्लाह जे कुरान दे निहार मुझो बेनियाज़ रब मुझो सुनो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहो ही हुक्म दई रहयो आ त जैसा प्यार कबो आ
उनते एतराज न कबो आ उन जे हर हुक्म के लबैक चई सलाम कबो आ सुभान अल्लाह तकबीर अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु हक चार यार नारे हैदरी मुझे सुने दम दस्तगीर मुझे सुने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा सहाबी निहारियो मुझे हुजूर जे सहाबा जे जिंदगी दे निहारियो खुद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात तय्यबा दे निहारियो ऐ मुझा दोस्त अजीज नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात जे आदो एकड़े शख्स मदर्ज कयो मुझा आका हिते 5 मिनट भी हो माही कम करे मोटी अचा मुझा आका उते बीठा रहा हुन का ख्याल लही वयो कलाकन का बाद जिए जो मोटियो इसे त इमामुल अंबिया उन्हीं जगह ते बीठो वा जह जगह ते मां अर्जड़ो करे वयो हुयो से हाँ मुझा दोस्त हलफ खणन सवलो आ वजीरन मिनिस्टरन के केड़ी खबर त हलफ बरदारी छाखे चेबो आ हलफ बरदारी जी जे कदे अजमत पुछनी आ त हिन गाजी फौजी जवानन खां पुछो त जे शय जो हलफ खणदा हन त कदे भी पोइते न दिसंदा हन इहो कदे भी न दिसंदा हन त जान बचे थी या वने थी फकत हिकड़ी शय आलो हुंदी आ त वतन अजीज जे मथा अगर ये जान कुर्बान थी वने त 100 जानियूं भी कुर्बान हन आई मुझे मदीने जे मीर इनने जवानन जेला छा फरमायो इन करे तो तवा के दस्या त उनन के भी पांजे इज्जत ए अजमत वरी नहीं ताजी थी करे अंदर में जज्बो पैदा थे ए तवा सा के भी एहसास थे तही उहे जवान हन जन रात जो रातियों वतन अजीज ला जागी पांजे जान जी कुर्बानी लई तैयार थी बीठा मुझे मदीने जे साईं फरमायो एकड़ो सजो साल इबादत करे हिकड़ो हिकड़ी रात रुगी बेजे आराम जेला चौकीदारी करे हुन जे 100 हुन जे साल जे इबादत खां हुन जी हिकड़ी रात बियन ला जागणो अल्लाह वट वडी इज्जत वारी आ इनमा तवा सा के खबर था सबक केड़ो मिलियो हे त गाजी जवान हिनन के सलाम खुदा हिनन जी बकाया जिंदगी भी ये हलाल जी कमाई ते गुजारण जी खुदा तौफीक अता फरमाए अल्लाह ताला इन जवानन जे उनई जज्बे के सलामत रखे जेको इनन के जज्बो ते देखारे वयो सेखारे वयो बल्कि तव्हां असा जे ला भी इयो हिकड़ो सबक आ ए मुजा दोस्तो अजीजो जैसा वायदो कयो उन वायदे जी कदे भी खिलाफ वर्जी न कजो जेको वायदो पूरो कंदो आ मुजो खुदा बो न ते राजी थी दुआ मदीने जो घोट भी राजी थी दुआ सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार में हिकड़ो चोर आयो केर आयो हिकड़ो चोर आयो उन चोर जी अर्ज कयो ऐ मुझा सोना अब्दुल कादिर जीलानी मुझो धंधो चोरी करना मुझो कम चोरी करना सजी जिंदगी जी किरत मुझी इहा रही आ दिल चवे थी त तो पीरन जे पीर जो मुरीद थिया पर मुझी आदत डाढी किन्नी आ इन आदत खां कदे भी मुड़दुस कोन ओ सोना अब्दुल कादिर जीलानी मां तवा जो मुरीद थियण जे ला तैयार हां मगर मूसा बवायदा कयो बवायदा पूरा करण तवा जो कम्मा मुरीद अज थियण मां चोर जो कम्मा सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो मुझे महबूब सुभानी फरमायो आए चोरी करण वारा छा थो घुरण चाही घुर उन चोर पहिरो सवाल कयो त मुझा साईं मुरीद इन शर्त ते थींदुस त तव्हां मूंखे चोरी करण खां को न रोकींदो मां चोरी कंदो रहंदुस अदा गाल बुधो पिया या न सैयदना अब्दुल कादिर जीलानी मुर्गी फरमायो बच्चा
तोखे चोरी करण खां कोन रोकींदासीं भले वञी चोरी कजा ॿी ॻाल्हि कर चवे थो मुंहिंजा साईं ॿी ॻाल्हि इहा अगरि चोरी कंदे किथे पकड़िजी पवां त ज़मानत मुंहिंजी खणी छॾाइण जो बि वाइदो तव्हां कयो अल्लाह जे वलियन जे निगाह दे निहार अल्लामा इकबाल फरमायो ना अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्क व मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है अल्लाह जे कामिलन जो कमाल निहार उन्हनि जो रुगी नारन ते ज़ोर कोन हुयो जुलूस कढी दुनिया खे ॾेखारण जे लाइ ज़ोर कोन हुयो उन्हनि जो ज़ोर इन ॻाल्हि ते हुयो हिकिड़ी निगाह करे छॾींदा हुआ जेके अल्लाह खां दूर हूंदा हुया उन्हनि खे अल्लाह जो दीवानो बनाए छॾींदा हुया अज़ीज़ान मन सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो बच्चा तोसां वाइदो था कयूं अगर तू किथे बधजी पए तोखे छॾाइण जो ज़िम्मो बि असांजो टी ॻाल्हि कर चवे थो साईं टी ॻाल्हि त मूंखे मुरीद कयो मुंहिंजा शर्त पूरा सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो ठीक आ तुंहिंजा ॿई शर्त पूरा हिकिड़ो शर्त असांजो बि क़बूल कर त पोइ तोखे मुरीद कयूं चई सही मुखे कोई एतराज कोन्हे ऐं मुसलमान तवज्जह कर 11 वारे जो मुरीद सदाइण सवलो आ पर 11 वारे जो मुरीद थियण सवलो कोन्हे सोने अब्दुल कादिर जीलानी घोट जो गालियूं ॿुध मुझे सोने महबूबे सुबहानीअ फरमायो तोखे चोरी करण जी बि इजाज़त आ बधजी पे त ज़मानत बि मां अब्दुल कादिर जीलानी खणी छॾाईंदो मई इहा बि तोखे इजाज़त आ हाणे असांजो हिकिड़ो शर्त क़बूल कर चवे थो जी मुंहिंजा साईं पाण फरमाइन था जिते बि ॾींहुं हुजे या रात हुजे तुझे कन जे मथां जॾहिं आवाज़ अचे त अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर जॾहिं अज़ान जो आवाज़ जिते भी तुझे कन जे मथा पहुंचे उते जो उते वुजू करे उते जो उते नमाज अदा कंदे हिकिड़ो वाइदो तू कर त वाइदा असां तोसां करण लाइ तयार हूं चोर चयो सही ॿियो छा खपे ॿधंदु ॿध बुज़ त छॾाईंदो बि सही चोरी खां बि कोन था चलो नमाज को ॾुखियो कम आहे साईं मूंखे क़बूल आहे सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो हलिया हथड़ो हथड़े में ॾिनो अल्लाह अल्लाह अब्दुल कादिर जीलानी ओहो जवान जंहिंजो हथड़ो वठंदो आहे त छॾींदो नाहे याद रखी छॾ मुसलमान तूं छॾाइण जी पूरी पूरी कोशिश कंदो आहे पर जेको हथड़ो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे हथ में ईंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे कॾहिं बि पाण छॾींदो नाहे पाण उनखे बैयत करे फरमायो वञ चोर दिल में ख़्याल कयो हाणे कंहिंजी ढगी छो चोरायां कंहिंजी बकरी छो चोरायां कंहिंजी मेह छो चोरायां बगदाद जे गवर्नर जे खजाने खे खाट छो न हणा हिकिड़ी चोरी करे सॼी ज़िंदगी वञी इज़त जी गुज़ारिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 5-8 ॾींहं रिंगी करण शुरू कई यानी जासूसी करण शुरू कई कहिड़ी जगह ते खाट रहणो आहे कहिड़ी जगह ते वञणो आहे दौलत कहिड़ी जगह ते रखियल आहे सोनो कहिड़ी जगह ते सजी तैयारी करे हाणे रात जो खाट हणण जे लाइ वियो आहे जीअं सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो उहो नओं मुरीद थियल चोर उन गवर्नर जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खजाने जे कमरे के खाट हणी करे जेतिरो सोन दौलत खणी सघियो मथे ते खणी करे सलामतीअ सां जॾहिं उन कमरे मां ॿाहिरि निकितो अञा सहन में मौजूद हुयो अञा ॿाहिरि कोन पहुतो हो अञा विच सहन में पहुतो त आवाज़ अची वियो अल्लाहु अकबर अल्लाहु
अज़ान जो आवाज़ जीअं जो कन ते आयो अंदरे पलीत चयो कह चयो गाला कह चयो भला ॿियो लफ़्ज़ चवां पंहिंजे दुश्मन चयो कह चयो ऐ मुसलमान तूं असां दुश्मन ॻोल्हींदा आहियूं ओड़े पाड़े में तुझो असांजो दुश्मन ओड़े पाड़े में कोने तुझो मुंहिंजो दुश्मन ॿियो कोने तुझो मुंहिंजो दुश्मन तुझे मुंहिंजे वजूद में मौजूद आ तुझो मुंहिंजो दुश्मन तुझे मुंहिंजे खून सां गॾु गर्दिश करे रहियो आ तुझो मुंहिंजो उहो दुश्मन नाहे जेको अली गौहर चवे त फलाणो तुझो दुश्मन मोहम्मद ईसा चवे फलाणो उहो तुझो मुंहिंजो दुश्मन नाहे तुझो मुंहिंजो उहो दुश्मन आ जेको रब जो क़ुरान गवाही ॾे त ही तुझो दुश्मन मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सोने कुरान करीम जे अंदर फरमायो इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना मुझे सुने करीम रब फरमायो तमा अल्लाह ऐलान थो कया ऐ इंसान तुझो दुश्मन सब खां वधीक खुलियल दुश्मन शैतान केर दुश्मन तुझो मुझो गाला केर दुश्मन जे रब जे कुरान ते यकीन अथई त दुश्मन तुझो मुझो केर शैतान दुश्मन काथे ॻोल्हींदासी कीअं ॻोल्हींदासी लतीफ़ सरकार जे दरबार में हलूं ऐं मुंहिंजा सुहिणा असां किथे ॻोल्हियूं लतीफ़ सरकार फरमाए थो शैतान खे ॻोल्हींदे तॾहिं बि तोखे पाण में मिलंदो पर जे रहमान खे ॻोल्हींदे तॾहिं बि तोखे पाण में मिलंदो वञी चो वणकार अल्लाह तू हित न गोली हो तखे लिखो की न लतीफ चे बारो चो बेपार थी सदी मधु ससरो फिर ते पुन लसीबा तिहा पोनिहार तो मी तेरो दोस्त जो शैतान ये तोखे नजर कोन ईंदो लतीफ जे बैत सां गॾु रब जे क़ुरान जी आयत बि ॾींदो हला मुझे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू इन तत्तकुल्लाह यजअल लकुम फुरकाना वयुकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम। सोने लतीफ फरमायो हेडे होडे कादे तो गोली खुदा मस्जिद में कौन है खुदा मंदिर में कौन है खुदा मक्के में कौन है खुदा मदीने में कौन है खुदा तत्तों में अल्लाह तत्तों में तुझे वजूद में बेनियाज़ रब तोखे उहा दिल ता फरमाया उन दिल में अगर पांजे रब के गोली दे त मुझो खुदा तोखे तुझे वजूद में मिली विदो जॾहिं अल्लाह जा बाना अल्लाह जी ज़ात के पांजे वजूद में बानो लभंदो आ त अल्लाह जो कुरान करीम ॿुधाए रहियो आ त मां अल्लाह जी ज़ात उन जे अंदर जे अखियुनि खे ईअं खोले छॾींदो हां यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह उन जे अंदर में एड़ो फर्क वारो नूर पैदा करे छॾींदो हां जो हो दुश्मन खे बि सुञाणंदो आ त सजण खे बि सुञाणंदो आ
जेसते पंहिंजे पैदा कंदड़ खे न सुञाणंदे मिठा तेसी तूं पंहिंजे दुश्मन ई सजण खे किथों सुञाणंदे। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ मौज़ू शायदि घणो तवील थींदो थो वञे, तवील न करणु घुरिजे मूंखे, छो त हर कंहिं वटि वक़्तु ॾाढो क़ीमती आहे। अजीब इत्तफ़ाक़ आहे जो मौज़ू थोरो तवील छिड़ी वियो आहे। अज़ीज़ाने मन त मां अर्ज़ पे कयो शैतान सभ खां वॾो दुश्मन, उन दुश्मन शैतान उन चोर जे दिल में ख़याल विधो, याद आहे न ॻाल्हि, उन चोर जे दिल में ख़याल विधो हेतिरो सोन न हथ कयो अथई, हेतिरी दौलत हथ कई अथई, हाणे भॼण वारी कर गवर्नर उथी पियो बधराईंदी मोचड़नि सां पतिरुली वेंदे, दस्तगीर जेॾी महिल पहुचे तेसिताईं तुंहिंजूं धॾियूं कढी छॾींदई, फिलहाल भॼ पो वरी खणी चोरी न कजां। जेॾी महिल सामान खणी पोइते भॼण जे लाइ इरादो थो करे अंदर मां ॿियो आवाज़ आयो, ओ बेवफा। अंदर में अल्लाह सब कंहिंजे बि काज़ी रखियो अथव, कोर्ट मौजूद आहे, जज मौजूद आहिनि, वकील मौजूद आहिनि, ऐं इंसान है जेको तुंहिंजो वजूद आहे इन में पूरी कायनात मौजूद आहे। हिन वजूद में सब कुछ आहे, रुॻो हिन वजूद खे समझण जी कोशिश कर। तूं चवंदे कीअं जज आहिनि, कीअं कोर्टूं आहिनि, कीअं वकील आहिनि, सुबुह जो घरों निकिरंदो हई अॼु ही कमु करणो आहे, अॻिते वञी वरी अंदर में ख़्याल आहे अॼु इहो कमु नथो कयां, मतां हीअं थी पवे भला ही कमु थो कयां, न न इहो नथो कयां भला ही थो कयां। जवाब ॾे अंदर केरु आहे जेको थो चवे त ही न कर, ही कर, ही न कर, ही कर, इहो त कोर्टुनि में थींदो, गवाहियूं हलंदियूं आहिनि, फैसला ईंदा आहिनि, नेठ फैसलो कंदो हई त ही न अॼु ही कमु करे थो अचां, तुंहिंजे जज फैसलो ॾेई छॾियो, ॿुधा कहिड़नि वकीलनि गवाहियूं ॾिनियूं, इहो सभु कुझु तुंहिंजे अंदर में मौजूद आहे। इन अंदर खे सुञाणण जी कोशिश कर, जॾहिं इन अंदर में झाती पाईंदे ऐं जॾहिं पिरी तोखे मिलंदो त प्यार बि मिली वेंदो, जॾहिं प्यार मिली वेंदो त यार बि मिली वेंदो। अंदर में ओ बुलिया जे रब नु मिलण चाही त खोल अंदर दी कोठी। उन चोर जे दिल में अंदरों आवाज आयो, ओ बेवफा डिजी छा खऊं थो, जॾहिं सोने अब्दुल कादिर जीलानी तो सां वाइदो कयो आ, मधजी पे त छॾाईंदो मैं तोखे गणती छा जी अब्दुल कादिर जीलानी वाइदो कयो आ। पक थी वई, यकीन अची वियो, दिल मां आवाज आयो, ओहो सामान खणी हेठ तो रखे, घर में पाणीअ जो इंतजाम ॾिसी वुज़ू थो करे, छो त वाइदो थियल हो जिते अज़ान ॿुधंदे उते निमाज़ पढ़ंदे। हेॾा अधड़े चोर निमाज़ शुरू कई, होॾा गवर्नर पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो आहे, उनखे निंड में को उथारे रहियो आहे, उथी अॼु रब तुंहिंजा भाग खोलिया आहिनि, अॼु फैज़ ॾियण वारो तुंहिंजे अंगण ते तोखे फैज़ ॾियण अची वियो आहे। ऐ मुसलमान गौर कर, जॾहिं गवर्नर अखियूं खोलियूं हेॾे होॾे निहारण शुरू थो करे, वरी सुम्ही थो पवे, वरी आवाज़ पियो अचे, उथी देर न कर, अॼु तुंहिंजो वंड तुंहिंजे अंगण ते हली आयो आहे। बिस्तरे तां उथी करे ॿाहिरि जो निकिरे ॾिसे, सुभान अल्लाह, मुंहिंजे बादशाही सहन जे अंदर को शख्स आहे जेको अल्लाह जी निमाज़ पढ़ी रहियो आहे। मिलता है क्या नमाज में, सजदे में जाकर देख। ऐ मुंहिंजा यार याद रखी छॾिजां, जहाज खे उॾामण जे लाइ परनि जी मजबूरी हूंदी आहे, पखीअ खे उॾामण जे लाइ परनि जी मजबूरी हूंदी आहे, नौकरीअ भलीअ जे लाइ डिग्रीअ जी ज़रूरत हूंदी आहे, लेकिन मुसल्ले ते बीहण जे लाइ जॾहिं न मुसल्ले ते बीहंदे त मुसल्ले खे उॾामण जे लाइ न परनि जी ज़रूरत आहे न डिग्रीअ जी ज़रूरत आहे, बस रुगी दिल जे सच्चाई सां पेशानी मुसल्ले ते झुकाए, अखिड़िन मां रुगी लुड़क लाड़ी दो वञ, मुसल्लो फर्श ते पियो हूंदो, तूं खे अल्लाह अर्शन जा दीदार कराए छॾे।
इन मुसल्ले सां प्यार करे ॾिस मुसलमान खुदा जो कसम जन इन मुसल्ले सां प्यार कयो आ दुनिया ॾिसंदी आ त फर्श ते हली रहिया आहिनि यकीनन हुननि जो वजूद फर्श ते हूंदो आ पर उन्हनि जी दिल अल्लाह अर्शन खां भी मथे पहुचाए छॾी वक्त जो बादशाह सख्त बीमार थी पयो जॾहिं बीमारी अज जो बादशाह कोन हुयो पाकिस्तान में इलाज कोन्हे त लंडन थो वञा लंडन में कोन्हे त अमेरिका थो वञा इहे उहे बादशाह सोचींदा जन जे नीह दिल जो नातो मुझे खुदा ऐं मुस्तफा सां लॻल नाहे जन जो खुदा ऐं मुस्तफा सां नीह लॻल हूंदो आहे उन्हनि खे ख़बर आहे त दवा शिफ़ा मुल्कनि में कान हूंदी आहे शिफ़ा त मिलंदी आहे सुहिणे यार जे दर तां मिलंदी आहे उन वक्त जे बादशाह बीमारी जे सूरत में इलाज सुन्नता हकीमन जो इलाज कयो कह जे इलाज असर को न कयो जॾहिं इलाजन असर छॾे ॾिनो हो बादशाह नेक बादशाह हुयो यकीन थी वयुसि त मुझे बीमारी जो इलाज दवा में नाहे पर मुझे बीमारी जो इलाज रब कंहिंजे दुआ में रखी छॾियो आहे दुआ के मामूली न समझो कर मिठा या दुआ वडी ताकत वारी आ बादशाह जे दिल में इहो ख्याल त आयो पर हाणे कंहिंजी दुआ कबूल थींदी बादशाह समझदार सोची दिल में फैसलो थो करे सुबह जो ऐलान थो करे पंहिंजे शहर वारनि खे ओ शहर वारो मुझे बीमारी जी दवा जंहिं वटि जेका भी दवा उहा खणी अचे दवा खाइण खां अॻु में जेका मुराद घुरंदो उनखे ॾिनी वेंदी दवा असर करे या न करे उन खां वरी सवाल कोन कयो वेंदो जॾहिं बादशाह जे तरफ़ां इहो ऐलान थियो हकीम त अॻे ई ज़ोर लाए वेठा जेके मिसकीन ग़रीब मारूअड़ा हुया उन्हनि सोचो असां वटि हिकमत नाहे तबीबी नाहे सभु को मिटड़ी खयो वञे को वणन जा पद घोटियो वञे बादशाह सभिनी खे मुराद ॾींदो वञे उन शहर जे अंदर हिकड़ी अल्लाह जी नेक सालिह बेवह बांधी रहंदी हुई केर